अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स। अज असां परसेंटेज बोलण जो तरीक़ो सिखंदासीं। सो अगर कोई स्टूडेंट आ उन इंटरमीडिएट में 1100 मार्कुनि मंझां अगर 704 मार्कूं खणे थो त उनजो फीस हिकिड़ो केतिरो थींदो उहो मालूम कंदासीं। सो अचो त पहिरियां फार्मूलो सम्झूं था। सो फार्मूलो सम्झो, पहिरियां असां टोटल मार्कूं रखंदासीं, उन खां बाद में ऑप्टेन मार्क्स रखंदासीं, पोइ 100 सां असां हिन खे सिंप्लीफाई कंदासीं। सो हीउ फार्मूलो यादि करे छॾियो। सो हाणे कोई स्टूडेंट आहे, फॉर एग्ज़ाम्पल उन जा टोटल मार्कूं आहिनि 1100, उन मंझां उन 704 मार्कूं खयां आहिनि। हाणे हिन जो परसेंटेज असां ॻोल्हींदासीं, 100 सां सिंप्लीफाई कंदासीं। सो हाणे 1100 ते 100 जो खोड़ो 11 दफ़ा ऐं हिते हिकु दफ़ो। सो 1 यारो 11, 6 यारो 66, 4 हेॾे विया, 4 यारो 44। सो कटे सटे हिन जो जेको जवाबु निकिरंदो उहो 64%। हाणे सम्झो अगरि कोई स्टूडेंट 1100 मार्कूं खणे, 1100 मार्कूं आहिनि उन मंझां उन 704 मार्कूं खणे थो त उन जो जेको परसेंटेज आहे उहो 64% आहे। हिन फार्मूले तहत अव्हां खे जेकॾहिं कुल मार्कूं ऐं खयल मार्कुनि जो ख़बर आहे त तव्हां परसेंटेज आराम सां जेको आहे सर्च करे सघो था। मां उमेदु करियां थो वीडियो अव्हां दोस्तनि खे आसानी सां सम्झ में अची चुको हूंदो। दोस्तो, वधीक अहिड़नि वीडियोस ॾिसण जे लाइ अव्हां मुंहिंजे चैनल यूट्यूब लुबाबा लर्निंग होम खे सब्सक्राइब करे छॾियो ताकी हर नई ईंदड़ वीडियोस खां अव्हां बाख़बर थियो।